बांधी रेलवे फाटक बंद हुअण करे माण्हू सख्त तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण लॻा। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾियण लाइ असां सां वीडियो लिंक ते मौजूद आहे बांधी मां सीएन न्यूज़ जो रिपोर्टर बाबर अली जमाली। जी बाबर अली, छा तफ़सील आहिनि? जी नाज़रीन, मां इन वक़्तु मौजूदु आहियां बांधी फाटक भरिसां उत्तर तरफ़ 204 नंबर पुल जेका आहे अंडरपास पुल कंहिं टाइम में ठाही वई हुई पाणी खे क्रॉस जे लाइ। सा अॼु बांधी जी आवाम खे सख़्तु हुन जी ज़रूरत आहे। असां हिन वक़्तु हुते मौजूदु आहियूं। कुझु ॾींहं अॻु में शब्बीर आराई मिस्त्री जेको आहे हुन हिते पंहिंजे ख़र्चे ते पाण पंहिंजी मदद पाण त हुन कमु करायो क्रेन ज़रिए। जेको हुन जो बकौल चवणु आहे त हिन पुल ते 1 खां पौणा 2 लख ख़र्च आहे ऐं हुनखे कुझु शहरनि जे ताउन जी ज़रूरत हुई, उहो ताउन हुन सां न थी सघियो। सो हिन टाइम ताईं हीउ पुल बंदि आहे ऐं असांजी गवर्नमेंट खां ऐं आला इख़्तियारनि खां ऐं बांधी जे चूंडियल नुमाइंदनि खां ऐं चेयरमैननि खां इहा ई अपील आहे त हिन पुल जो कमु कराए ऐं आवाम खे सहूलियत पैदा करे ॾिनी वञे। हीअ तव्हां ॾिसी सघो था पोयां अंडरपास मुंहिंजो कैमरामैन तव्हांखे ॾेखारे सघे थो, जंहिंजी ऊचाई 10 फुट आहे ऐं वेकर हिन जी 6 फुट आहे, जंहिंमां मोटरसाइकिल, रक्षा ऐं सुज़ुकी एम्बुलेंस जेका आहे आराम सां क्रॉस करे सघे थी। सो हिन वक़्तु असांखे हिन पुल जी सख़्तु ज़रूरत आहे। बकौल हिते आवाम जो चवणु आहे त बाईपास ते एमरजेंसी जे करे इस्पताल आहे। इस्पताल में मरीज़ नथा पहुची सघनि टाइम सां, हिते बि मरीज़ एक्सपायर थी वञनि था। उन्हनि जो चवणु आहे त असांखे हिन पुल जो कमु कराए ऐं आसानी पैदा कराई ॾिनी वञे। महिरबानी बाबर अली, तफ़सीलनि खां आगाह करण जे लाइ।